फरीदाबाद में जमात इस्लामी पारां इसराइली बमबारी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। फरीदाबाद में फलस्तीनी अवाम मथां ज़ुल्म ऐं इसराइल जी बमबारी खिलाफ जमात इस्लामी जे मरकज़ी सदर ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जी अॻुवाणी जमात इस्लामी जे नायब सदर अमीर फ़ाद अली बिरोई, हाजी अलादीनो रिंद, अमजद चांडियो, सजाद हुसैन चांडियो, माजिद मल्ला हुसैन रिंद ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त फलस्तीनी अवाम मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया पिया वञनि। इसराइल जी जारियत, बर्बियत ऐं बमबारी जारी आहे। फलस्तीनी मासूम ॿारनि जो रतु वाहे पियो वञे। हिननि चयो त मुस्लमान मुल्क छो ख़ामोश आहिनि। हिननि अक़वाम मुतहदा इंसानी हक़नि जी आलमी ज़मीर खां मुतालबो कयो त फलस्तीन मथां बमबारी जो नोटिस वरितो वञे। फलस्तीन ते ज़ुल्म करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन ते ज़ुल्म करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन ते ज़ुल्म करण बंद कयो। फलस्तीन ते ज़ुल्म करण बंद कयो। फलस्तीन ते ज़ुल्म करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन ते बमबारी करण बंद कयो। फलस्तीन जे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया पिया वञनि। इसराइल पंहिंजी जारियत, बमबारी जा पहाड़ किराए फलस्तीन जे माण्हुनि मथां बमबारी करे मासूम माण्हुनि जो ज़ुल्म ऐं जेको आहे सो खून रेज़ी कई पई वञे। मासूम माण्हुनि मथां बमबारी कई पई वञे। उते रत जूं नदियूं वहायूं पियूं वञनि। फलस्तीन जे मथां ॾुखिया ॾींहं आहिनि। असीं अक़वाम मुतहदा इंसानी हक़नि जे आलमी ज़मीर खां इहो मुतालबो था करियूं त इसराइल जी जारियत ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। फलस्तीन ते जेको ज़ुल्म थिए पियो उन बमबारी जो नोटिस वरितो वञे। फलस्तीन सां इंसाफ़ कयो वञे। खून रेज़ी बंदि कराई वञे।